कंधाकोट खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल खालिक चाचड़ जमाल थाने जे कच्चे वारे इलाइक़े में पुलिस जी कामयाब ऑपरेशन महीनो अगवा थियल ब नौजवान बासियाब SSP बशीर अहमद ब्रोही कश्मीर कंधाकोट जे कच्चे वारे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रूपोस जवाबदार ने मुखबिन जे बासियाब लाइ पुलिस रेंजर्स जो गडियल ऑपरेशन हलंदड़ जमाल थाने जे हद कच्चे वारे इलाइक़े में मुखबिन जे बासियाबी ऐं रूपोस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी। ऑपरेशन में 4 APC चेन 4 बख्तरबंद 15 खां वधीक पुलिस मोबाइल 400 खां वधीक पुलिस रेंजर्स जा जवान हिस्सो वठी रहिया आहिनि। ऑपरेशन जी निगरानी SSP बशीर अहमद ब्रोही करे रहियो आहे। ऑपरेशन दौरान धाड़ेलनि जो पुलिस मथां जदीद हथियारनि सां फायरिंग पुलिस जी जवाबी फायरिंग में ॾोहारी पंहिंजा घर ख़ाली करे महीनो अगवा थियल नौजवान ग़ुलाम रसूल बखराणी मंसूर अहमद पठाण खे छॾे कच्चे तरफ़ फायरिंग कंदे फरार थी विया। वधीक मुखबिन जी बाज़ियाबी लाइ पुलिस रेंजर्स जे गडियल ऑपरेशन जारी। SSP कश्मीर कंधाकोट बशीर अहमद ब्रोही रोज़ानी इरादो इख़बार जे रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे चयो त ॾोहारियुनि रूपोशन जवाबदारनि मुखबिन जे बाज़ियाबी लाइ पुलिस रेंजर्स जे गडियल ऑपरेशन जारी आहे। ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं पके कच्चे जे इलाइक़े में ऑपरेशन जारी रहंदो। ॾोहारियुनि सां कंहिं बि क़िस्म जी डील न कई वेंदी। ॾोहारियुनि क़िस्म जे माण्हुनि सां का बि रिआयत न कई वेंदी। ऑपरेशन उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसीं ताईं ॾोहारियुनि जो ख़ात्मो न आंदो वेंदो।